छॾियां तो अॼु महकाने के अॼु वञा तो हिन मुकाम में अॻे पोइ अचणो त हिन मुकाम में आ। हिकु ॿार बि त इहो ग्रांड ऑपरेशन हले तो पियो, पुलिस मथो खाई वई आ। वठण मवाली के जी न रिढ के तड़ू कराइनि था, खड़नि सां माटे माटे साफ़ करे पोइ चवंदा अड़े असां मवालियुनि खे छॾियो पंहिंजे हिन हाल में, असां सही आहियूं न, पोल्यूशन सां असांजो कहिड़ो कमु। तंहिंखां पोइ अॼु मीरू मवाली अली कब्रिस्तान जे भर सां वेही करे सुठड़ा हणी करार वठूं था। न पुलिस जो भउ, न तुक लानत जो भउ, न की अबे जो भउ, न ॾाॾे जो भउ, हिकु अलाह जो भउ आहे। बसि उहो ई बशकींदो बाबा, बाक़ी वञी हाणे इहो यार यकीन कर, जॾहिं खां वठी मां आयो आहियां त अबे जी क़बर ते न वियो आहियां। हाणे ॿेली ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हाणे मूंखे क़बर यादि कोन्हे, पोइ ॿुधाइजो मूंखे ज़रूर तो कहिड़ी क़बर तव्हांखे यादि आहे? बाबा ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे अबे जी, तोखे बि हया शर्म न आहे? हाँ 5 सालनि खां 6 सालनि खां पोइ अचंदो ॻोठ। 10 साल थी विया अथसि, 10 साल। हाणे 10 साल थी विया अथसि, अॻे त 5 सालनि में ईंदो, हाणे वई थी 20 साल छुटी। अदा छा कयां, उते शादी कयमि, चंटी अहिड़ी ज़ाल मिली वई आहे जो छॾे ई नथी, अल्लाह जो कसम, मां छा कयां हिन में फाथो आहे। ज़ाल तव्हांखे मिले त तव्हां बसि ॿाहिरि मुल्क रहिया पिया हिते वॾा पिया, केरु कंदो? पोइ तव्हां बि सुभाणे मरदो, केरु ईंदई दुआ घुरण? तव्हां केरु ईंदो, औलाद ईंदी तव्हां ॾे? मां चवां त न ईंदई, जे तूं पी मां सां करे थो न तोसां बि ईअं थींदई। बस बाबा हाणे चुप कयो, ख़ुदा के मन हलूं था, हल 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 हल। वञी करे बसि विहां तो क़बर जो पासो वठी, अॻे पोइ त क़रीब अची करे लताड़े हिते ई पूरींदा न, इहा शइ बि अलाह नसीब करे साईं। मीरू मवाली हिते कंहिंजो बि भउ कोन थी, थोरो वञा अॻिना ॾिसां बि साईं, चकरड़ो बि हणां, वॾो मुक़ाम आहे साईं, यार मुक़ाम मशहूरु मुक़ाम आहे। वाह बसि इहा ख़बर आहे, बसि हिते वञी वेही करे हणोड़े मिलू मवाली, जेतिरा पटाका हणा थी हणो, इहो ॿार त चढ़े इहो लॻी पई आहे ग्रांड ऑपरेशन जी। हिते न ग्रांड थी न ब्रांड थी, हिते वेही करे बसि मज़ा वटि, मौजां कर, करार ई करार। हा पासे वेहां त मथनि वेहां ज़ाहिर न थींदुमि, हिन क़बर जे पेरनि में, हिन जे मथनि वेहां थो। तव्हां मूंखे कुझु न चइजो बाबा। यार मूं ख़बर थी, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुक़ाम ते डेली वञो, जेकॾहिं डेली नथा वञो त हफ़्ते ते ज़रूर वञो। बिल्कुलु सही साहब, कब्रिस्तान गौरव बि अथी अबा। अल्लाह हा हा न डिॼाएसि बाबा, ख़ौफ़ थींदो, यकीन कर मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे कब्रिस्तान। मर्दी न छा तोखे ख़ौफ़ थींदो आहे भला? हाणे बसि कर, हाणे अबे जी क़बर कहिड़ी आहे? ओ अंधा चश्मो ला है न, चश्मो ला है तो देखा है अब्बे जी कब्र आहे। अस्सलाम वालेकुम या अहलल कबूल। वालेकुम अस्सलाम या हयातुल कबूल। हिते भी मीरू मवाली सा मजाक मन जीरन के मोहन वारा सलाम ॾिसां थी आहिनि कहिड़ा, जेके हिते मीरू मवाली ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बजी जान चढ़ाए ते घरो कम करो थी बाबा जी जान चढ़ाए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असांजे वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त जेके माण्हू 6 महीननि खां साल खां पोइ पंहिंजे अबे या अमड़ या अदो या उनजी भेण उनजे माना क़बरनि ते नथा वञनि, असां हिकिड़ो मैसेज वीडियो ठाहियूं था। जेकॾहिं असांखां का कमी पेशी का कोताही थी आहे त असां माज़रत घुरूं था। ऐं ॿियो नंबर असां इहो मवाली भाइनि खे बि इहा शइ चवंदासीं त बराए महिरबानी पंहिंजा नशा पता कयो, उहो हर कंहिंजो पंहिंजो फ़ैल आहे, ज़ाती ज़िंदगी आहे उन्हनि जी आहे, त मुक़ाम खां ॿाहिरि थी इहा शइ कयो। ऐं जेको आहे सो हीउ दोस्त माना 6 महीननि खां पोइ आयो आहे, अॼु हिनखे असां थुक बुजो करे वठी आयासीं हिन जे वालिद साहिब जे क़बर ते, हिन कुल बि बश कया। ऐं उन मौज़ू जे, हिन भाउ जे मौज़ू ॾिसी असां हे वीडियो ठाहियो आहे। त हिन वांगुरु तव्हां इहे न कजो यार, बराए महिरबानी वञणु त असांखे खपे जुमे जुमे ते, जेकॾहिं जुमे ते न त महीने ते वञणु असांजो लाज़मी आहे। गुले कीअं दोस्तों असल में अर्ज़ ईअं बि आहे त जॾहिं इंसान जेको मरी थो वञे, पंहिंजो पीउ आहे, भाउ आहे, माउ आहे, पोइ उहो इंसान अचणु विसारे थो छॾे क़ब्रिस्तान ते।
पोइ जॾहिं को ॿियो कज़ियो थिए थो या ॿियो कुझु माण्हू को थिए थो त पोइ जॾहिं क़ब्रिस्तान अचे थो त पोइ उहो पीउ माउ भाउ जी क़ब्र ॻोल्हींदो वेंदो आहे त बा क़ब्रिस्तान किथे आहे, बा क़ब्रिस्तान किथे आहे। जो साल में मुहर्रम में अचनि था, मुहर्रम में साल साल थियनि था, मुहर्रम में अचनि था, पोइ उन्हनि को क़ब्रां ई विसरी थियूं वञनि त मुंहिंजे पीउ जी भाउ जी क़ब्र कहिड़ी आहे। सो महिरबानी करे तमामु दोस्तनि खे इस्लाम में बि इहो आहे त तव्हां रोज़ क़ब्रिस्तान अचो, रोज़ नथा अचो त तव्हां हफ़्ते में अचो, हफ़्ते में नथा अचो त तव्हां महीने में अचो, कुल बख़्शो। जीअं तव्हां ईंदो त तव्हांजे पोयों बि नंढड़ा उहे बि तव्हां ॾे ईंदा। बेशक मौला तव्हां सभु खे आबाद कंदो। असांजी टीम खे फॉलो कयो ऐं लाइक बि कयो ऐं शेयर बि कयो। ऐं असांखे दोस्तो सुठा सुठा राय ॾींदा कयो, जेके असांजे वीडियो वणे जंहिंखे, ऐं सुठा सुठा राय ज़रूरु ॾींदा कयो त असां कहिड़े मौज़ू ते वीडियो ठाहियूं। असां मीरू मोवाली खे सब्सक्राइब ज़रूर कजो, वॾी महिरबानी।